बिजली ते हलंदड़ गाॾियुनि लाइ चार्जिंग स्टेशन्स ते 45% बिजली सस्ती करण जो ऐलान। वज़ीर आज़म सदारत हेठि इलेक्ट्रिक गाॾियुनि जी पॉलिसी बाबति इजलास। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लिगारी ऐं पावर डिवीज़न तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म इजलास में ॻाल्हाईंदे चयो त माहौलियाती बहितरी लाइ इलेक्ट्रिक गाॾियूं ज़रूरी आहिनि। चार्जिंग स्टेशन्स लाइ बिजली जी क़ीमत 70 रुपया फ़ी यूनिट मां घटाए 40 रुपया यूनिट कई पई वञे। चार्जिंग स्टेशन्स लाइ 39 रुपया 70 पैसनि जो टैरिफ नेपरा जी मंज़ूरी बाद लागू कयो वेंदो। भारतीय आर्मी चीफ तरफ़ां पाकिस्तान खे दहशतगर्दनि जो मर्कज़ चवण बेबुनियाद ऐं हक़ीक़तनि जी उबतड़ आहे। पाक फ़ौज जो भारतीय आर्मी चीफ जे मन घड़त बयाननि ते मुंहुं तोड़ जवाब। ISPR जो चवणु आहे त भारतीय आर्मी चीफ जो बयान भारत जे मुअल घोड़े में साह विझण जी नाकाम कोशिश आहे। अहिड़ा बयान वलारियल कश्मीर ऐं भारतीय बर्बरियत ऐं भारतीय क़िलतनि मथां ज़ुल्म तां ध्यानु हटाइण जी कोशिश आहे। भारतीय आर्मी चीफ जो बयान सियासी मक़सद लाइ ॾिनो वियो। भारतीय फ़ौज जी सियासी मामलनि में मुदाख़लत वाज़ेह आहे। भारतीय फ़ौजी ऑफिसर पाकिस्तान में दहशतगर्दी कंदे पकड़ियो वियो। भारतीय प्रोपेगेंडा कश्मीरियुनि जे अज़म खे कमज़ोर थी करे सघे। भारत हक़ीक़त खे तस्लीम करे त वधीक मुनासिब थींदो। उमेद आहे त भारत जी फ़ौजी क़यादत जो रवैयो सियासी ज़रूरतनि मुताबिक़ न हूंदो। वलारियल कश्मीर आलमी सतह ते हिकु तस्लीम थियल तकरारी इलाइक़ो आहे जंहिंजी गॾियल क़ौमनि जे ठहिराउ मुताबिक़ हितमी हैसियत ते थियणी आहे। पाकिस्तान जो भारतीय आर्मी चीफ ऐं दिफ़ा वारे वज़ीर जे इल्ज़ामनि ते सख़्त रद्दअमल। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त भारत वटि आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे इलाइक़नि ते फ़र्ज़ी दावा करण जो को बि क़ानूनी या इख़लाक़ी जवाज़ नाहे। नए चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी लाइ मुख़ालिफ़ धुर जे अॻवाननि जा क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन खे ख़त। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻवाननि उमर अयूब नए चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी लाइ स्पीकर या सादिक खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो आहे त इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो मुद्दो 26 जनवरी ते ख़तमु थी रहियो आहे। नए चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी लाइ पार्लियामानी कमेटी जोड़ी वञे। सेनेट में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान सेनेटर शिबली फराज़ बि पार्लियामानी कमेटी जे क़याम लाइ सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी खे ख़त लिखी छॾियो। फ़ौजी अदालतनि में दहशतगर्दनि जी ट्रायल लाइ आइन में तरमीम छो करणी पई? सुप्रीम कोर्ट जो फ़ौजी अदालतनि में आम शहरियुनि जी ट्रायल ख़िलाफ़ अपीलनि खे ॿुधणी दौरान सवाल। जस्टिस जमाल मंदोखेल वकील खां सवाल कयो त छा आर्मी पब्लिक स्कूल पेशावर ते हमले वक़्तु ॻठ जोड़ मौजूदु हुयो? ॻठ जोड़ ऐं आर्मी एक्ट बावजूद ॿुधणी फ़ौजी अदालत में छो न थी? दहशतगर्द ग्रुप या मज़हब जे नाले ते दहशतगर्द कार्रवाई जी ॿुधणी किथे थींदी? तहरीक इंसाफ़ जी तर्जुमान शेख वकास अकरम चयो आहे त हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ लिखत में मुतालबा करे तयारु कया विया आहिनि, सुभाणे पेश कया वेंदा। हुकूमत मुतालबनि ते इत्तेफ़ाक़ न कयो त ॻाल्हियुनि वारो अमल ख़तमु थी वेंदो। सिक्योरिटी फोर्सिस जो उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े स्पेन वाम में ऑपरेशन 4 ख़ारजी मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त मार्जिवेल ख़ारजियुनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथायो आहे। इलाइक़े में क्लियरेंस ऑपरेशन कयो वियो। सदर वज़ीर आज़म पारां चइनि ख़ारजी दहशतगर्दनि खे मारण ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। कराची एयरपोर्ट हमले में 6 खां वधीक औरतुनि जी सहूलियतकारी। गिरफ़्तार औरत सहूलियतकार गुलनिसा जा छिरकाईंदड़ इंकशाफ। जांच दौरान गुलनिसा इंकशाफ कयो त हमले जी प्लानिंग में 6 खां वधीक औरतूं सहूलियतकारी कई। फहद शाह घाती जैकेट पाइण लाइ चयो, इनकार ते खेसि गाॾी मां लाथो। पहिरीं मुलाक़ात में औरत सहूलियतकार फहद शाह खे कलाशनकोव जो बैग ॾिनो। ॿी मुलाक़ात में गोलियूं। टी मुलाक़ात में हैंड ग्रेनेड ऐं आख़िरी मुलाक़ात में आपघाती जैकेट फहद शाह हवाले कई। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह, सिंध असेंबली जे स्पीकर अवैस शाह ऐं सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी धारदार मुलाक़ात। सिंध जे सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठ। बिलावल भुट्टो ज़रदारी सां MPA शेर मोहम्मद मुगेरी
असद अली शाह बलूचिस्तान जे PP अॻवान साबिर बलोच बि बिलावल हाउस कराची में मुलाक़ात कई। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत सदर आसिफ अली ज़रदारी फ़रियाल तालुक़ जी रहनुमाई में अवामी ख़िदमत सिंध हुकूमत जो अज़म आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजील मेमण जो सिंध हुकूमत जे नवनि मुक़ररु थियल तर्जमाननि सां गॾिजाणी में ॻाल्हियूं। शहजील मेमण चयो त हुकूमती तर्जमान जी वॾी ज़िम्मेवारी हूंदी आहे अवाम सां एतमाद वारे रिश्ते खे बरक़रार रखण लाइ शफ़ाफ़ियत ऐं असरातो राब्तो ज़रूरी आहे। गॾिजाणी में गंवर खान इसराण, हीर सोहू, नादर गबोल, सुखदेव हेमाणी, बुलंद खान जुनेजो, सुमीता अफजाल, तेहसीन आबदी ॿियनि शिरकत कई। अडियाला जेल में 9 मई ते GHQ ते थियल हमले केस जी बाक़ायदा ॿुधणी बानी PTI खे अदालती कमरे में पेश कयो वियो। दहशतगर्दी तौर अदालत जे जज अमजद अली शाह ॿुधणी कई। केस में नामज़द शेख रशीद, फवाद चौधरी, राजा बिशारत ऐं ॿिया जवाबदार पेश। चइनि शाहिदनि जा बयान रिकॉर्ड शाहिदनि खां बरामद कयल सबूत बि अदालत में पेश कया विया। बानी PTI बुशरा बीबी जे तोशाखाना 2 केस में बरियत जी दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट जो जस्टिस मियां गुलहसन औरंगज़ेब दरख़्वास्त ते ॿुधणी कंदो। वारह वेझो प्लाट जी मालिकी तां झेड़े में पुलिस एहलकार क़तल। ॻोठ दड़े में गाॾी बिरादरी जे बिंदुरनि में प्लाट जी मालिकी तां झेड़ो थी पियो। एहलकार सिकंदर गाॾी क़तल, लाश अस्पताल मुंतक़िल। हमास गज़ा में जंगबंदी ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी। इसराइली अख़्तियारनि जो चवणु आहे त हमास क़तल जे टियाकड़े करण ते गज़ा में जंगबंदी ऐं मुग़विन जी आज़ादीअ ते राज़ी थियो आहे। इसराइली वज़ीर आज़म जे आफ़ीस अमले जो चवणु आहे त हमास जंग ख़तमु करण जी हवाले सां अञा ताईं को बि जवाबु नाहे ॾिनो।